जो आदत ॾिसंदे असांजो आदत ॾिसंदे असांजो जी नाज़रीन असीं सरजानी जे इलाइक़े अब्दुरहीम ॻोठ में मौजूद आहियूं जिते सक़ाफ़त जे हवाले सां मौसीक़ी प्रोग्राम जारी आहे। हिन में मौजूदु अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। अॼु सिंधी अजरक टोपी जो ॾींहुं आहे। तमामु ख़ुशी जी असांजे लाइ ईद जो को बि वधारो ॾींहुं नज़र अचे थो ऐं अॼु तव्हां ॾिसो था त माशाअल्लाह केतिरी तादाद में अवाम कठी आहे ऐं हिकु रहीम ॻोठ अब्दुरहीम ॻोठ जेको आहे सो आबाद थी चुको आहे ऐं उमेदु आहे त अञा इहे आबादी वधी वेंदी। ईंदड़ साल इनशाला हिन खां तव्हां कई हिसा अॼु बि तव्हां ॾिसो था त हिते अंदरि 2,000 ते 3,000 माण्हू कठे थी चुको आहे। त अलाह जे हुकुम सां हीअ आबाद शाद रहंदो। इनशाला हीअ असांजूं ख़ुशियूं सदा ई हलंदियूं ऐं कामयाबु हूंदियूं। हीअ असांजो पुराणी सक़ाफ़त जो ॾींहुं आहे। अब्दुरहीम ॻोठ में असां मल्हायूं पिया, वॾी आवाम असां वटि कठे थी आहे। हीअ प्रोग्राम असांखे वॾी ख़ुशी थी आहे। 5,000 साल पहिरों जी आहे टोपी अजरक ॾींहुं वॾी ख़ुशी आहे। ॻाइणा घुराया आहिनि, वॾो फंक्शन कयो अथऊं, 2-3 हज़ार माण्हू गॾु थिया आहिनि। असांखे तमामु ख़ुशी आहे ऐं सिंधी सोणा ॾिसी असांखे तमामु ख़ुशी थी आहे। जीअं सिंधू देश असांजी ख़ुशी जो ॼाणो आहे, ईअं असांखे ख़ुशी आहे जीअं ईद जहिड़ी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। कपिड़ा पाए, टोपियूं पाए, अॼु बि सम्झो असांजी इहो ईद वारो ई हिकिड़ो हिसाबु किताबु रखियो आहे। वधीक जेका बि संगत आहे इन ख़ुशी जे हिसाब सां गॾु थिए इनशाला हमेशह गॾु थींदी रहंदी इन अब्दुरहीम ॻोठ में। जी तव्हां थोरो सक़ाफ़त जे बारे में पंहिंजो बयानु कयो। जी बिल्कुलु साईं, ॾाढी ख़ुशी थी। अॼु असां सिंध सक़ाफ़त ॾियारो रखियो आहे। सॼी सिंध में जीअं ही हिकु करो ॾियारो मल्हायो वियो ईद वारो, असां बि उहो ई महसूसु करे ऐं उहो ॾियारो मल्हायो आहे। असां सिंध धरती खे पंहिंजी अमड़ महसूसु कयूं था। हिन धरतीअ जा असां वालीवार सां आहियूं। असांजी सक़ाफ़त 5 साल पुराणी आहे ऐं इनशाला इहो शाद आबाद धरती रहंदी। हीअ असांजी सक़ाफ़त जो ॾींहुं आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। इन अब्दुरहीम ॻोठ में सक़ाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं हर साल मल्हाईंदा रहंदासीं। हीअ असांजी सक़ाफ़त 5 साल पुराणी आहे। पुरानी सक़ाफ़त आहे, असां हमेशह मल्हाईंदा रहंदा आहियूं। सालम डायरी सेक्रेटरी जयराम पड़ियार, सोच टीवी, गटाप, कराची। मां सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मल्हाई। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.